रिश्तनि अंदरि परेशानियूं ऐं असांजी तबियत जो अमल दख़ल, यानी रिलेशनशिप स्ट्रेस एंड आवर पर्सनैलिटीज़। हर माण्हू जी पंहिंजी मुख़्तलिफ़ नेचर आहे, हर माण्हू जी पंहिंजी मुख़्तलिफ़ तबियत आहे, जंहिंखे असां हर माण्हू जी पंहिंजी पर्सनैलिटी चवंदा आहियूं, पंहिंजी शख़्सियत चवंदा आहियूं। ऐं इहो ॾिठो वियो आहे घणे क़दुरु असां में जेके बहस मुबाहिस आहे, नाइतफ़ाक़ियूं, तोड़े घर में हुजनि, तोड़े दोस्तनि सां हुजनि, भाउ भेण सां हुजे, दोस्त सां हुजे, या ज़ाल सां हुजे, या मुड़ुस सां हुजे, कंहिंसां बि हुजनि, घणे क़दुरु इहो हूंदो आहे त असांखे पंहिंजी तबियत, पंहिंजी पर्सनैलिटी सही लॻंदी आहे ऐं ॿिए जी पर्सनैलिटी असांखे ॾाढी तकलीफ़ थींदी आहे त एक्सेप्ट कयूं, उनखे मञूं। ऐं जॾहिं इहो मसइलो थींदो आहे तॾहिं नाइतफ़ाक़ियूं, बहस मुबाहिसा ऐं झगड़ा थींदा आहिनि। त जेका सभ खां वधीक अहम ॻाल्हि आहे त असां इहो आइडेंटिफाई कयूं, इहो ॾिसूं, इहो ॻोल्हियूं त मुंहिंजे प्यारे जी शख़्सियत कीअं आहे, उनजी नेचर कीअं आहे, ऐं उनखे एक्सेप्ट कयूं, उनखे क़बूलियूं। हाणे साइंसी तहक़ीक़ ॿुधायो आहे त घणे तौर ते 5 गुण हूंदा आहिनि, 5 जेके असां में ख़ासियतूं हूंदियूं आहिनि हर माण्हू में, 5 क़िस्म जा जेके हूंदा आहिनि कैरेक्टरिस्टिक्स हूंदा आहिनि हर माण्हू में, जंहिंखे असां बिग 5 चवंदा आहियूं। बिग 5 माना 5 जेके आहिनि वॾियूं वॾियूं शयूं। हूअं त घणियूं ॻाल्हियूं थियनि थियूं, पर जेको आहे मोटे तौर ते 5 हूंदा आहिनि। पहिरियों हूंदो आहे ओपननेस टू एक्सपीरियंस, माना माण्हू जेके आहिनि, कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके नयूं नयूं शयूं करणु पसंदि कंदा आहिनि, नया नया तजुर्बा करणु चाहींदा आहिनि, उन्हनि खे मज़ो ईंदो आहे, उन्हनि मां उन्हनि एनर्जी ईंदी आहे, उनखे सुठो लॻंदो आहे। जंहिं माण्हू खे इहो जेको जुज़ो हूंदो, इहो गुण घणो हूंदो, उहे छा कंदा, नवां नवां तजुर्बा कंदा। मिसाल असांखे कपिड़ा पाइणा आहिनि त जेको आहे नवां नवां मुख़्तलिफ़ क़िस्म जी डिज़ाइनियूं कपिड़ा पायूं, असां ज़रूरी न आहे त साॻा ई हिकिड़ी क़िस्म जा कपिड़ा पायूं। कॾहिं मेकअप हिकिड़े क़िस्म जो कंदा, कॾहिं ॿिए क़िस्म जो कंदा, वार ठाराईंदा त मुख़्तलिफ़ क़िस्म जा वार स्टाइल ठाराईंदा। मतिलबु ईअं त हू नयूं नयूं शयूं करणु चाहींदा आहिनि। ऐं जेकॾहिं हो हिकिड़ो रूटीन हूंदो, हुनजो चवंदा आहिनि त चेंज हुजे का रूटीन में, नई नई शइ हुजे, नॉवल्टी हुजे, ऐं उहो चाहींदो मां अलॻि थलॻि हुजां, पाण कयां, नयूं नयूं शयूं कयां, नवां मुल्क ॾिसां, नयूं ॻाल्हियूं कयां, फंक्शननि में वञां, मतिलबु नई नई शइ कयां। अगरि जेकॾहिं मिसाल जे तौरु फिल्म ॾिसणो आहे, अगरि जेकॾहिं अहिड़ो माण्हू हूंदो जेको नयूं नयूं शयूं पसंदि कंदो, चवंदो ॿाहिरि वञूं, मूवी थिएटर में फिल्म ॾिसूं, उते माण्हुनि सां मिलंदासीं, नयूं ॻाल्हियूं थींदियूं, पर उनजे बरअक्स, उनजे मुख़ालिफ़ अगरि अहिड़े माण्हू, उन माण्हू में इहो गुण घटि हुजे, कंहिं माण्हू में इहो जुज़ो घटि हुजे, त उहो कीअं लॻंदो? उहो छा कंदो, अलॻि थलॻि रहंदो, ऐं उहो नयूं नयूं शयूं पसंदि न कंदो। उहो चवंदो हिकिड़ी सेट रूटीन हुजे, बसि हिकिड़ी ॻाल्हि हुजे, उहा ई कंदो रहां, उन में बोर बि न थींदो, ऐं उहो ॿियो माण्हू बोर थी वेंदो उन में। हाणे ॻाल्हि ॿुधो, जेकॾहिं ॿई ॼणनि जी पाण में जेकॾहिं कंहिं तरीक़े सां रिश्तो थिए थो पियो, दोस्तीअ जे तौर ते या शादीअ जे तौर ते, त ॿुधायो केॾो अजीब लॻंदो अगरि कंहिंमें घटि हुजे, कंहिंमें वधीक हुजे। पोइ तंहिं करे हिक ॿिए खे चेंज करण जी कोशिशि कंदा आहिनि कॾहिं माण्हू। चेंज ईअं न करे सघिबो आहे त चवण सां भई तूं हीअं निकिर, तूं मूंसां ॿाहिरि हल। हुन जेको जंहिं माण्हू में इहो जुज़ो घटि हूंदो, अगरि ॿाहिरि वेंदो जेकॾहिं मूवी ॾिसणु, त उनखे बेचैनी थींदी, मज़ो न ईंदो। ऐं जेको वरी जंहिंमें घणो हूंदो, उहो घरु वेठो हूंदो, ॾिसंदो, त उनखे मज़ो न ईंदो, उहो चवंदो नयूं नयूं ॻाल्हियूं कया। त हिक ॿिए खे पहिरियों एक्सेप्ट करिणो आहे त भई असां में इहे चेंज आहे, ॿिन्ही में एक्सेप्ट करिणो आहे, को विचो ग्राउंड करिणो आहे, उन तरीक़े सां हलिणो हूंदो आहे, न की ॿिए खे तब्दील करण जी कोशिशि कबी आहे। ॿियो हिकिड़ो जेको गुण हूंदो आहे, या जेको आहे जुज़ो हूंदो आहे, या ॿी जेका हिकिड़ी ट्रेट हूंदो आहे जंहिंखे चवंदा आहियूं असां, उहो हूंदो आहे कॉन्शियसनेस। माना हू छा कंदा आहिनि, जुज़ो हूंदो आहे जंहिं माण्हू कोई ऑर्गनाइज़ रहणु चाहींदो आहे। उहो चवंदो आहे त हर शइ तौर तरीक़े सां हुजे, क़ाइदे क़ानून सां हुजे,
हाणे अहिड़ा माण्हू जेके हूंदा उहे चवनि सदाईं मुहतात रहंदा आहिनि, उहे जेके हूंदा आहिनि उन्हनि ते तव्हां यकीन करे सघो था, उहे ॻाल्हि जेको आहे चेंज न कंदा रहंदा, बदिलाईंदा न रहंदा, उहो बिल्कुलु फिक्स हुनजो शेड्यूल हूंदो आहे, नीट क्लीन शइ हूंदा हुनजे कमरे में वेंदव त इहो मेसी न हूंदो, गंद कचिरो न पियो हूंदो, हर शइ तौर तरीक़े सां पई हूंदी। उहो लिखंदा, पंहिंजा नोट्स ठाहींदा, मूंखे सुभाणे हे कमु करिणो आहे, ॿिए ॾींहुं हे कमु करिणो आहे, ऑर्गनाइज़ हूंदा उहे। ऐं उन में जेको हूंदो आहे रूल्स रेगुलेशन हूंदो आहे, तौर तरीक़े सां कमु कंदा, डिसिप्लिन हूंदो हुन वटि, ड्यूटीअ ते वेंदा त ड्यूटीअ जे टाइम ते पुॼंदा, एग्ज़ैक्ट टाइम जा पाबंद हूंदा उहे। ऐं जेको आहे प्लान्ड एक्टिविटियूं कंदा, ईअं न त बसि निकिरी पवणा सुभाणे लाइ ॾे लतीफ़ चए, ईअं न आहे, उहो तौर तरीक़े सां हलंदा ऐं जेको आहे हुनजी प्लानिंग सां हलंदा, हर शइ कंदा त हुनजा फ़ाइदा नुक़सान सोचींदा, पोइ अॻिते हलंदा उहे फोकस्ड हूंदा आहिनि हर ॻाल्हियुनि ते जेको आहे। ऐं उहे जेके आहिनि वर्कोलिक हूंदा आहिनि, सदाईं कमु कंदा रहंदा आहिनि, उहे चवंदा आहिनि त हिकिड़ी शइ अचीव कयां, पोइ कमु करण में बिज़ी हूंदा आहिनि, कॾहिं कॾहिं एॾो कम में रिधियल हूंदा आहिनि जो इन खे नुक़सान बि थींदा आहिनि उनखे, त घर सां ॿारनि सां टाइम न ॾेई सघंदा आहिनि, छो त उहे जेके आहिनि पूरो हुनखे कुझु न कुझु प्रोजेक्ट, कुझु टारगेट खणी वेठा हूंदा आहिनि त मूंखे हीउ करिणो आहे, हीअ शइ करणी आहे। हाणे जेकॾहिं हिकु ज़ाल में इहा तबियत हुजे त उहा चवंदी हर शइ ऑर्गनाइज़ हुजे, ऐं मुड़ुसु अगरि हूंदो उनजी तबियत में इहो गुण घटि हूंदो त उहो कीअं हूंदो, उहो त चवंदो बसि जीअं थिए पियो, दुनिया हले थी हले पई, ईंदो बैग रखंदो हुते रखंदो, पंहिंजा कागज़ हुते रखंदो, कमिरो सॼो मेसी करे छॾींदो, त पोइ छा पाण में झगड़ा कंदा, भई हे तूं छा थो करे, मां सॼो ॾींहुं सफ़ाई थी कयां, शयूं जॻहनि ते रखां थी, तूं अची असां गंद थो करे पियो। ऐं हू जेको केयरलेस हूंदा आहिनि, कॾहिं कॾहिं इम्पल्सिव फ़ैसिला कंदा आहिनि, जेकॾहिं गुण घटि हुजे त इम्पल्सिव फ़ैसिलो कंदो, माना सोचींदा न, करे छॾंदा, शॉपिंग ते वेंदा सोचींदा न त पैसा जेके आहिनि मूंखे अॻे महीने हलंदा न हलंदा, ख़र्चु करे हलाईंदा, माना कोई अॻिते लाइ सोच न हूंदी उन्हनि खे। ऐं उहे केयरलेस मिस्टेकूं कंदा जंहिंमें गुण घटि हूंदो, उहे चवंदा त भई छा आहे, करे वठि, पोइ तकड़ि में का ग़लती थी वेंदी उन खां। टियों जेको हूंदो गुण हूंदो आहे, उहो कुझु माण्हुनि में हूंदो आहे एक्स्ट्रा वर्जन, माना ख़ुशि मिज़ाज ऐं कचहरी वारी दोस्ती वारी तबियत हूंदी आहे। उहे हूंदा आहिनि त उहे चवंदा आहिनि भई उन्हनि खे एनर्जी ईंदी आहे, मज़ो ईंदो आहे त मां कचहरियुनि में वञा, दोस्तनि में वञा, सोशल थियां, हलो त बसि जेकॾहिं हूंदी, जेकॾहिं वीकेंड हूंदो त उन्हनि जो ख़्यालु हूंदो त बसि वञूं कंहिं पार्टी में वञूं, कोई हुल हंगामो कयूं, कोई ॻाल्हायूं घणो, को कचहरी कयूं, उन्हनि खे मज़ो ईंदो। पर इहो गुण घटि हूंदो, उहो चुप चुप हूंदा, रिज़र्व हूंदा, अलॻि थलॻि रहणु चाहींदा, ऐं जेको आहे सीरियस हूंदा, घणा प्राइवेट हूंदा, ऐं पंहिंजूं ॻाल्हियूं ॿियनि खे न ॿुधाईंदा, चुप अंदरि ई अंदरि रखंदा उहा ॻाल्हि खे। जेको चोथों गुण हूंदो आहे, उहो हूंदो आहे त मञोती वारो। के माण्हू हूंदा आहिनि उनमें मञोती जी तबियत हूंदी आहे, सदोरी तबियत, न बहस न करणु चाहींदा आहिनि, मुखालफ़त न करणु चाहींदा आहिनि। ऐं उहे जेके हूंदा आहिनि, जेका ॻाल्हि चवंदव मञींदा, तव्हांजी चवंदा सही आहे, तव्हांजी राय जो एतिराम कंदा, चवंदा त भई जेकॾहिं तूं हीअं सोचे थो त सही आहे, तुंहिंजो ख़्यालु सही आहे, तव्हांखे रिस्पेक्ट सां ॿुधंदा, तव्हांजी ॻाल्हि मञींदा ऐं चवंदा त ठीकु आहे। ऐं कॾहिं कॾहिं पंहिंजी ॻाल्हि अगरि लॻंदा ॿिए खे ॾुखी लॻे त अंदरि ई रखंदा, ॿिए खे न कंदा ॻाल्हि उहा। ऐं जेको आहे उहे हेल्पफुल हूंदा, ॿियनि जी मदद कंदा, ॿियनि खे साथ ॾींदा, ॿियनि जो ख़्यालु रखंदा। इहे जेके हूंदा आहिनि, उहे पंहिंजे ईगो जे बारे में, पंहिंजी अना जे बारे में न सोचींदा आहिनि, घणो सोचींदा आहिनि ॿियनि जे बारे में बि, यार मां जेकॾहिं का ॻाल्हि कयां ॿिए खे तकलीफ़ त न ईंदी, ॿिए खे ॾुख त न थींदो। पर उन जा त जंहिंमें इहो गुण घटि हूंदो त छा हूंदो, उहे पंहिंजे बारे में सोचींदा, उहे जेके आहिनि ॿिए माण्हू जे बारे में घटि सोचींदा। चवंदा आहिनि त जेर लाइ ॿिए जी ॿकरी घुराए छॾींदा, माना जेको आहे पंहिंजे फ़ाइदे लाइ ॿिए जो वॾो नुक़सानु बि कराए छॾींदा, चवंदा का वॾी ॻाल्हि न आहे मूंखे, छो त उहे पंहिंजी ॻाल्हि सोच कंदा उहे। ऐं उहे मञींदा बि घटि आहिनि, उहे चवंदा आहिनि मां सही आहियां, मां ग़लति नथो सघां, मुंहिंजी सोच सही आहे, बहस बहस ॾाढा कंदा ऐं ॿिए खे मञाइण जी कोशिशि कंदा, न तूं मञ हीअ ॻाल्हि, ऐं तो में जेको आहे हीअ ॻाल्हि तुंहिंजी ग़लति आहे। पोइ जेको आहे उनखे असां चवंदा आहियूं नार्सिसिस्टिक चवंदा आहियूं कॾहिं कॾहिं, त पंहिंजो पाण जी ॻाल्हि कंदा, पाण खे वॾो सम्झंदा, पाण खे सही सम्झंदा उहे। ॿियो हिकिड़ो जेको गुण हूंदो आहे, उहो जेको असां चवंदा आहियूं त पंजो गुण हूंदो आहे, के माण्हू जल्दी जल्दी थोरी थोरी ॻाल्हि ते परेशान थी वेंदा आहिनि। ॿियो हसास हूंदा आहिनि, जंहिंखे न्यूरोटिसिज़म चवंदा आहियूं असां।
उन्हनि खे जेको आहे इहा हूंदी आहे हालत, थोरी ॻाल्हि ते परेशान थी वेंदा, उहा ॻाल्हि ॿिए लाइ परेशानी जी न हूंदी, हू परेशान थींदा ऐं कावड़ बि घणी कंदा, थोरी ॻाल्हि ते कावड़ अची वेंदी सभिनी खे न, कुझु माण्हुनि खे परेशानी घणी थींदी आहे, कुझु माण्हुनि खे इन गुण में वरी कावड़ घणी ईंदी आहे, मूड अप एंड डाउन थी वेंदो आहे, थोरी ॻाल्हि ते जेको आहे कावड़ करे वेंदा, या वरी के इन गुण में ईअं कंदा आहिनि त जेको आहे ॾाढो हसास हूंदा आहिनि, ॿियो अगरि थोरो बि चवंदो त पाण खे दिलि में वठंदा त हिन मूंखे जेको आहे घटि चयो, हिन हसास ॾाढा हूंदा आहिनि। हाणे ॿुधायो अगरि हसास उहो घणो हूंदो माण्हू, अगरि मुड़ुसु थोरी बि का ॻाल्हि चई उनखे त भई तो हूअं त रोटी सुठी ठाही आहे, थोरो लूणु हिन में वधीक आहे अॼु, त हू हुनखे दिलि में वठंदी त बसि मुंहिंजी रोटी पसंदि न आई, मुंहिंजी ॻाल्हि त मञींदो ई कोन्हे, पसंदि ई कोन कंदो आहे सदाईं, छो त हसास ॾाढा हूंदा आहिनि, त ॿिए खे सोचणो पवंदो जंहिंमें त मुंहिंजी अगरि ज़ाल हसास आहे त ख़्याल सां ॻाल्हाइणो पवंदो, न त उहो दिलि में वठंदी। हाणे उहो चेंज करण जा ॿिया तरीक़ा आहिनि, पर हाली जेको आहे कीअं हम आहंगी हलाइजे, एक्सेप्ट करिणो पवंदो आहे त भई हिन में ई गुण आहे, घणो या थोरो, जंहिंमें वरी थोरो हूंदो इहो गुण माना हसास थियण वारो, उहे ॾाढा सुकून में हूंदा, हुनखे परेशानी थींदी ई कोन्हे, वॾो नुक़सानु बि थींदो, चवंदा ख़ैरु आहे, को मसइलो कोन्हे, पाणे ई हल थी वेंदो, ॿियो चवंदो भई तूं हेॾो ॻाल्हि थी वई आहे, तूं सोचे ई पवंदो, पर उहो चवंदा का वॾी ॻाल्हि कोन्हे, ऐं उहे सुकून में रहंदा घणा, ऐं जेकॾहिं का तकलीफ़ ईंदी चवंदा भई हिन जो मसइले जो हल था ॻोल्हियूं था, त उहो इन क़िस्म जा जेके आहिनि गुण अगरि ॾिठा वञनि माण्हुनि में, त इहे 5 गुण जेके थियनि था वॾे तौर ते, माना इहे पोइ कंहिंमें घणा हूंदा, कंहिंमें घटि हूंदा, त माण्हू जी पर्सनालिटी उन लिहाज़ सां ठही वेंदी, माण्हू जो मिज़ाज ईअं ठहंदो, घणो हूंदो त कीअं लॻंदो, जीअं ॿुधायोसीं, थोरो हूंदो त कीअं लॻंदो। हाणे पहिरीं ॻाल्हि जेका आहे त इहो असां आइडेंटिफाई कयूं, सुञाणूं त कीअं गुण हर कंहिं माण्हू में आहिनि, ॿियो एक्सेप्ट कयूं त हर माण्हू मुख़्तलिफ़ आहे, हर माण्हू ॿियो आहे, जीअं मां ॿुधायो जेनेटिकली ईअं ठहियल आहिनि, माना ॼाए ॼम खां कुझु गुण आहिनि। हाणे उनखे तव्हां शादी जे पहिरें साल में चेंज करण लाइ चवंदा तोखे ईअं चेंज करणु घुरिजे, तुंहिंजी हीअ ॻाल्हि ग़लति आहे, तूं ऑर्गनाइज़ नथो करे, मेसी थो करे, तूं ठीकु रख, पोइ बसि न, ॿियो कुझु न थींदो, जहिड़ा थींदा। त तंहिंजे करे ॿिए खे एक्सेप्ट करिणो आहे, ॿिए खे इहो महसूसु करिणो आहे त हे ॿियो मुख़्तलिफ़ माण्हू आहे, हिन जी मुख़्तलिफ़ पर्सनालिटी आहे, ऐं हिनखे असां ट्रेड्स चवंदा आहियूं, असां पर्सनालिटी जा ट्रेड्स चवंदा आहियूं, ऐं उहे जेकॾहिं असां कंदासीं त काफ़ी असां इहे परेशानियूं जेके रिश्तनि में थियनि थियूं घटाए सघंदासीं। ऐं उनखां अलावा जॾहिं माण्हू पाण में सुञाणंदो त मूं में हीउ गुण वधीक आहे, हीउ गुण घटि आहे, ऐं गौर कंदो त हू पाण में घटाइण जी कोशिशि कंदो त घटिजी वेंदा आहिनि इहे गुण वक़्त सां। जीअं मिसाल आहे, के माण्हू जवानी में हूंदा आहिनि, जज़्बाती फ़ैसिला कंदा आहिनि, जीअं वरी एज सां पोइ जज़्बाती न हूंदा आहिनि, माना इहो गुण उहो जेको जज़्बात वारो, इम्पल्सिविटी वारो, उहो घटिजी वियो, पोइ तजुर्बनि सां, सिखण सां घटिजी वियो। त थोरी चेंज अची सघे थी, पर उहो माण्हू पाण चाहे, ऐं उहो जेको आहे कंहिं तरीक़नि सां, जीअं हाणे वीडियोज़ जे ज़रिए या कुझु सिखण जी कोशिशि करे, न की ॿियो माण्हू ज़ोरी हुनखे सेखारींदो त तूं हीअं कर, पोइ जहिड़ा वञंदा। हीअ वीडियो अगरि तव्हांखे पसंदि अचे, इनखे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, शेयर कयो, ऐं कोई कमेंट्स हुजनि त कमेंट्स लिखी सघो था। महिरबानी तव्हांजी।